कंबर रिपोर्ट ख़ालिद हुसैन चांडियो जी रिपोर्ट मूजिब डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट इमदाद अली अबरो जी सदारत हेठ एनपीवी सीपीवीई फिफ्टेक जी अमलदार अहमद पैगाम पाकिस्तान इजरासदर बहरहाल डीसी ऑफिस में मुनक़द थियल मीटिंग में ज़िले भर में आयल सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान चयो आहे त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं ख़ुसूसी अंसरनि तरफ़ां पाकिस्तान ख़िलाफ़ मुनज़्ज़म अंदाज़ में मनफ़ी प्रोपेगेंडा हलायो पियो वञे, जंहिंजो मक़सदु रियासती इदारनि ऐं मुल्क जी साख खे नुक़सान पहुचाइणु आहे। इन चयो त सोशल मीडिया ज़रिए ग़लति, बेबुनियाद ऐं अण तस्दीक़ थियल मवाद खे तेज़ीअ सां शेयर कयो वञे थो, जेको मुआशिरे में ज़हनी इंतिशार, बेचैनी ऐं क़ौमी सलामती लाइ ख़तरो बणिजे थो। डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद को इमदाद अली अबड़ो ॿुधायो त जदीद दौर में सोशल मीडिया जी अहमियत खां इनकार नथो करे सघिजे, पर इन जे ग़लति इस्तेमाल सां मुआशिरा तबाह थियनि था। इन चयो त पाकिस्तान दुश्मन क़ुवतूं ख़ासि तौर नौजवान नस्ल खे टारगेट करे उन्हनि खे ग़लति ऐं मुल्क दुश्मन मवाद ॾांहुं राग़िब करण जी कोशिश करे रहियो आहे। तंहिं करे नौजवान उस्तादनि, वालिदैन ऐं समाजी अॻुवाणनि जी ज़िम्मेवारी वधी वई आहे त हू सोशल मीडिया जे इस्तेमाल बाबति रहबराना किरदारु अदा कनि। हिन वधीक चयो त सहाफ़ियुनि ते वॾो भार आहे, छो जो इहो ई तबिक़ो आहे जेको हक़ सच ॻाल्हाए पियो।